नाज़िर सिंध हाईकोर्ट सखर बेंच घोटकी सखर ऐं खैरपुर ज़िलनि में पुलिस में भर्तियुनि खे कलदम करार ॾेई छॾियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे इनायत भट्टी। जी इनायत, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट बेंच सखर में सिंध पुलिस में कांस्टेबल जी भर्तियुनि में थियल बेज़ाब्तियुनि खिलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी आहे ऐं ॿुधणी में आईजी सिंध पुलिस तरफ़ां नुमाइंदे तौरु डीआईजी स्पेशल ब्रांच कराची ऐं दरख़्वास्त गुज़ार वकील ऐं ॿिया वास्तेदार पेश थिया। अदालत घोटकी सखर ऐं खैरपुर ज़िलनि जे उम्मीदवारनि खां ॿीहर इंटरव्यू वठण ऐं 1 महीने अंदरि मेरिट लिस्ट अदालत में जमा करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। मां ॿुधाईंदो हलां, सिंध हाई कोर्ट सखर में जस्टिस ज़ुल्फ़कार अली सांगी ऐं जस्टिस रियाज़त अली साहिड़ ते मुश्तमिल आईनी बेंच सिंध पुलिस में कांस्टेबल जी भर्तियुनि में मेरिट जी लताड़ जे हवाले सां घोटकी सखर खैरपुर ज़िले सां तालुक़ु रखंदड़ आईबीए टेस्ट पास उम्मीदवारनि तरफ़ां दाख़िल करायल दरख़्वास्तनि ते गॾियल तौर ते ॿुधणी थी। अदालत जे तलब करण ते आईजी सिंध पुलिस जे नुमाइंदगी तौरु डीआईजी स्पेशल ब्रांच कराची शिराज अली ऐं दरख़्वास्त गुज़ार जा वकील शबीर शहर, ज़फर शाह, बदरुद्दीन मेमन, शिराज, फज़ल अवेसी, एजाज सप्रा ऐं ॿिया वास्तेदार पेश थिया। उन दौरान अदालत सखर डिवीज़न जे घोटकी सखर ऐं खैरपुर जे पुलिस कांस्टेबल जी भर्तियुनि खे कालमदर करार ॾींदे सेबा तरफ़ां वरितल लिखत वारो जेको इम्तिहान आहे उहो पास कंदड़ उम्मीदवारनि खां 1 महीने अंदरि नए सिर इंटरव्यू ऐं वाहवाद वठण, मेरिट लिस्ट जोड़े भर्तियूं करण जो हुकुम ॾेई केस उकलाए छॾियो आहे। अदालत डीआईजी स्पेशल ब्रांच कराची शिराज अली जी सरबराही में टिनी ज़िलनि घोटकी सखर खैरपुर जे एसएसपीज़ समेत एसएसपी मटियारी ते मुश्तमिल रिक्रूटमेंट कमेटी पिणु जोड़ी आहे, जेका लिखत वारे इम्तिहान पास कंदड़ उम्मीदवारनि खां इंटरव्यू वठी मेरिट तहत कांस्टेबल जी भर्ती लाइ उम्मीदवारनि खे लिस्ट जोड़ी वेंदी। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।